अस्सलाम वालेकुम। ही आहे हबीब पंवर साहब जेको सोप सीरियल ज़ार ज़िंदगी में इन थी वियो आहे, उन सां मुंहिंजी कचहरी करायूं। जी हबीब, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह जी महिरबानी, तव्हां ॿुधायो ख़ैर? कुझु तव्हां सोप सीरियल ज़ार ज़िंदगी में इन थिया हो, उन मुतलिक़ असांखे ॿ लफ़्ज़ ॿुधायो। ज़ार ज़िंदगी तमामु भलो ड्रामो साईं जो लिखियलु आहे, वॾी कास्ट आहे। भाऊ असद कुरैशी, साईं निसार शाह, माना वॾी कास्ट आहे। ॾाढो साईं जो ड्रामो वॾे टाइम खां पोइ वरी साईं जो ड्रामो आयो आहे ऐं साईं जो ही ड्रामो इंशाअल्लाह ताला असां रिकॉर्डिंग में रहियासीं। जेको मां त हाणे कैरेक्टर मुंहिंजो इन पर जेके पहिरियों शेड्यूल थियो उन में बि असां ॾिठो त हिकिड़ो चेंज ड्रामो लिखियलु आहे, तमामु भलो ड्रामो लिखियलु आहे ऐं इंशाअल्लाह ताला व्यूअर्स खे तमामु वणंदो ड्रामो। उन में हाणे मां इन थियो आहियां, मुंहिंजो तमामु भलो कैरेक्टर लिखियो आहे साईं, मूंखे ॻाल्हि ॾाढी वणी आहे। साईं तक़रीबन ॿुधायोमांव त साईं ईअं सम्झो नफ़्सियात मां सम्झी त हीउ कैरेक्टर हिन टाइप करे वेंदो आहे। नेगेटिव कैरेक्टर आहे, नेगेटिव पाण न आहियूं ऐं कैरेक्टर ॾिसी इंसान को तनक़ीद बि कंदो आहे, पर इंसान अंदर जो भलो हुजे। आर्टिस्ट खे त जेको कैरेक्टर मिलंदो उन में उहो सम्झो ज़िम थी वेंदो आहे। उन मतिलबु वेशी कैरेक्टर ॾसबो आहे, वेशी पाण इंसान न हूंदो आहे। कैरेक्टर ॾाढो आहे नेगेटिव टाइप जो। उन में साईं नूर ज़ोहर तकियो कलाम मूंखे ॾिनो आहे। कमीना ॿिया बि घणा पर खेरूअ जी ॻुठी जी इंशाअल्लाह तमामु जल्द अवां हबीब पंवर के पत्थर दुनिया खां पोइ चेंज ॾिसंदो, छो जो काफ़ी वरी कॉमेडी ड्रामा कया अथई। हिन ड्रामनि में जेके हबीब जा परस्तार आहिनि, जेके हबीब खे चेंज ॾिसणु चाहिनि था ऐं सीरियस ड्रामे में ॾिसणु चाहिनि था, त बसि उहे थोरो इंतज़ारु कनि।